अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, ये अमानत में ख़यानत करो है। अमानत में ख़यानत जुर्म है, पर हाणे कीअं ख़यानत थिए थी, इता तजुर्बो खपे अने माहिती खपे। पाण ईअं चई सघूं था त पाण वटि कंहिं पण व्यक्तिअ सोन चांदी माल दागीनो को पण ज़मीन हर वस्तु अमानत रखें अने चएं त मौक़ो जॾहिं मूंखे मिलंदो ऐं मूंखे वापसि करे ॾिजा। हाणे उहो लंडन अमेरिका केॾा वेंदो रहियो न, पंहिंजी नियत बदिलई, उनजो खेतरो हो कब्ज़े करे लाथो अने सोन चांदी हो ही पाण वापराए छॾियो। इहे जी ख़यानत रही। पाण ईअं चई सघूं था हिंटाणे मस्जिद जा मुतवली रहिया, ख़ज़ानची रहिया, ख़ज़ानचीअ वॾा अमानतदार ऐं पण हिन में कॾहिं कहिड़ो 1000 मां 2000 में हिकिड़ो अधु अहिड़ो ख़ज़ानची निकिरी अचे, इन वटि जेकी होसि उहो मड़े सॻे वॻे करे छॾे। पोइ जॾहिं चयो हाणे 10 पैसा त चए मूंखे को त भले कोई हुजो ऐं रुपयो न हाणे हीअं न हूअं न आहे। इहे जी ख़यानत अथई हिकिड़ी ख़यानत। नंबर 2, इन अल्लाह यामुरु अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा। अल्लाह हुकुम ॾे थो जे अमानत खे पिंड जे हक़दार ते पुॼायो। इहो अल्लाह जो हुकुम थियो। ख़यानत न कयो, अमानत सही अदा कयो। क़ुरान मजीद अमानत आहे। इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्ज़। अल्लाह ताला फरमाए थो मूं अमानत खे आसमान ज़मीन ते पेश कयो। मुराद क़ुरान खे पेश कयो। क़ुरान अमानत आहे, इन खे अहल ते पुॼायो, यानी क़ुरान खे पढ़ो, सम्झो, सम्झायो। अने क़ुरान पढ़णु आसान आहे, पढ़ाइणु आसान आहे, सम्झणु आसान आहे, सम्झाइणु आसान आहे। क़ुरान पण अल्लाह जी अमानत आहे, उनखे हक़दार ते पुॼायो। उनजे जेको हक़दार आहे तंहिं ते क़ुरान पुॼायो। इहा अमानत आहे। वरन इहा ख़यानत थींदी जे क़ुरान न पढ़ंदासूं, न पढ़ाईंदासूं, न क़ुरान जी नशरो इशाद कंदासूं, इहा ख़यानत रही। अच्छा, ॿई ख़यानत हिंटाणे आम ईज़ी पाण सम्झी सघूं था मोबाइल जे ज़रिए। हिंटाणे हिकिड़ी रिहाणे ने मजलिस में 5-10 व्यक्ति वेठा आहिनि, हिकिड़ो भोरो माण्हू ॻाल्हाए पियो या हिकिड़ो कंहिं पार्टीअ जे विरुद्ध ॻाल्हाए पियो, कंहिं व्यक्ति जे विरुद्ध ॻाल्हाए पियो, पाण रिकॉर्डिंग शुरू करे छॾे, उन ख़बर न आहे। पोइ तुरत इन जे विरुद्ध माण्हूअ ते हलाई जे हीअ त गिला गिबत करे पियो, इन खे विड़ायो आहे। इहे जी ख़यानत थी। अने हिकिड़े व्यक्ति वीचारे को कमकार कयं पिए, इनखे ख़बर न वई, इन जो पाण वीडियो बनाए लाथो, पोइ इनखे बदनाम कयो। इहे जी ख़यानत रही। हजी सम्झी सघूं था। हिंटाणे पाण फ़ोन ते कंहिं सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, अने ॻाल्हि ॿोल में उनखे भोरा अहिड़ा को मुंदा पुछूं पिया, अने उन करो कंहिं ई मड़े मुंदा उबत सुबत जेकी हुआ ॾसें न सामने फ़ोन रिकॉर्डिंग करे छॾे, उनजो गैर इस्तेमालु कयईं। हीअ मड़े ख़यानत अथई की न अथई? हजी ख़यानत मोबाइल जी। मोबाइल ॿोरी ख़यानत पाण खे सेखारे थो। थी ईअं थो जे हिकिड़ो व्यक्ति हिकिड़ी ॻाल्हि ॿोले पियो, अने इन ॻाल्हि जी पाण करो कई आगड़ पाछड़ मड़े कटे न मेन हिकिड़ी ज वस्तु खे खणी न उछालियो। इहा अमानत में ख़यानत अथई। जेको ख़यानत करे थो, ई शरीयत जी नज़र में मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ जूं 4 निशानियूं हदीस में बयानु करे में आयूं आहिनि। उन मां हिकिड़ी इहा पण निशानी आहे जे अमानत जे अंदरि ख़यानत करे। ख़यानत जुर्म है, ख़यानत गुनाह है, ख़यानत पाप है। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।